ऐं उन ते माना तव्हांजो ठपो गोर बि न लॻल हुई ऐं ईअं हो उन हवाले सां ठीकु आहे भला जीअं रखियो आहे जंहिंजो आइडियो आहिनि उनजे भला तव्हां कहिड़ी कारवाई कंदव? उहा कार्रवाई मां लॻो पियो आहे मूंखे मिलियो त तव्हांजे हवाले कंदोसीं शहरनि जे जिन शहरनि खे परेशान कयो अथई उन्हनि जे हवाले कंदोसीं। ॿियो साईं असां माना मसइलो तव्हांजे अॻियां ऑफिस जे बि अॻियां एहतजाज बि कयोसीं टेंट जो हिकु मसइलो आहे त माण्हुनि वटि टेंट पोयों ई जेकी आहे न माना सॼे पाकिस्तान में टेंट जी कमी आहे ऐं टेंट जी तरसील पाण वटि नथी थिए अॼुकल्ह। ठीकु आहे तव्हां जेके ॿाहिरि माण्हू वेठा आहिनि जेके बग़ैर टेंट जे पोस्तानी नथो पुॼे साईं अचे त उन्हनि खे असां ॾियूं न जेको ताल साईं तव्हांजी ऑफिस मां जेके कामरेड आहिनि या ॿिया आहिनि उन्हनि जी मूं वटि वीडियो पियूं आहिनि तव्हांजी DC ऑफिस मां खणी वरी उहे पाण ई पंहिंजे हवाले ते कनि इहो कामरेड या मुंहिंजो को कमु न आहे माना तव्हां असां निशानदेही करे सघूं था त तव्हां उन्हनि खे पाण ॻाल्हि ॿुधो न 8 लख आबादी जेकी आहे दादू जी मुतासिर आहे हाणे मां कंहिंखे चवां त तूं मुतासिर आहीं तूं मुतासिर ॿाहिरि वेठा आहिनि माण्हू एग्ज़ैक्टली त कोशिशि असां इहा ई था कयूं न दादा त जेको बि सामान मिले थो उहो कोशिशि करे उस ताईं पुॼायूं था। हाणे त असां टेंट सिटी ठाहियूं था पिया ॿियो असांखे जेको माना जेको टेंट सिटी ठाहिया अथव तव्हां ॾिठा आहिनि? हा ॿियो जेको आहे टेंट सिटी त मां को दादू न हेॾे यार हे पोयो बस स्टैंड ॾिसो होॾे खानपुर में जिते ख़ैरपुर में वधि में दादू जी ॻाल्हि न ॾिसो न ग्रेजुअली ईंदो न दादू में त असां कैंपूं बि एस्टेब्लिश कयूं स्कूलनि में बि मानी जो जेको आहे न इशू उहो तव्हां पाण ॾिसो मां जेसिताईं असांजो मुंहिंजो वस पुॼे थो मां पंहिंजे ज़ाती ख़र्च ते मानी ऐं भाॼी ॾियां थो चांवर जेके आहिनि उहे माण्हू खाइनि कोन था ॿार बीमार था थी पवनि इन ते हींअर ताईं तव्हांजी माना का टीम या वर्क असां न ॾिठो आहे ऐं उन खां पोइ तव्हांखे ख़बर बि हूंदी कल्ह असांजी शिकायतुनि ते हाईकोर्ट एक्शन वठी जुडिशियल मैजिस्ट्रेट खे मुक़ररु कयो आहे मानी ऐं जी सहूलियत लाइ उन हवाले सां माना शिकायतुनि ते न जज साहिबान सां असां राब्ते में आहियूं उहो वञनि था उन्हनि खे हाईकोर्ट लाड़काने जो हुकुम आहे मेहड़ ऐं कीअं छा तव्हांखे ख़बर आहे लाड़काने सर्किट में ईंदी आहे त बिल्कुलु अॼु बि इहो विज़िट में हुया मां बि सेशन जज साहिब सां राब्ते में आहियां जेको बि रिकॉर्ड आहे हुननि सां शेयर कयूं था उहो विज़िट बि करनि था ॾिसनि बि था जेको रिसोर्स आहे असां वटि अवेलेबल जेको बि असांजो जेको माना छा चइबो आहे त जेके असांजा वसाइल आहिनि उन में असां पूरी कोशिशि कयूं था त सभिनी ताईं पुॼूं। हाणे कोशिशि इहा आहे त राशन वग़ैरह ॾेई ऐं जेको इहो चांवरनि वारो या इहो फिनोमिना आहे हिन खे ख़तमु कयो ज़ाहिर आहे माण्हू 15 ॾींहंनि खां चांवर खाई